Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. हुकूमती इदारा अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम। सिंध में सभ खां वधीक महांगाई रिकॉर्ड। हिकु हफ़्ते दौरान आम वाहिपे जी 24 शयुनि जे अघनि में ॻाटे तोड़ इज़ाफ़ो। अटो 140 रुपया महांगो थी वियो। कराची वासी अटे जो 20 किलो वारो थेलो 1500 रुपयनि में ख़रीद करण ते मजबूर। हैदराबाद में 1360, सखर में 1300 ऐं लाड़काणे में 20 किलो अटे वारो थेलो 1280 रुपया थी वियो। शुमारियात खाते जी रिपोर्ट में चयो वियो आहे त हिकु हफ़्ते दौरान टमाटा 16, बसर 12 रुपया, पटाटा 2 रुपया ऐं खंड जे अघनि में 1% इज़ाफ़ो थियो ऐं आननि जे फ़ी दर्जन अघनि में 10% ऐं मुङनि जी दाल 1% महांगी थी वई। मुल्क में कातिल वायरस कोरोना वधीक 6 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। 671 नवां केस ज़ाहिर। नेशनल कमांड एंड कंट्रोल सेंटर मूजिबि मुल्क में कोरोना सबबि फौत थियलनि जो अंग 6558 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान पंजाब में 4 ऐं सिंध में 2 माण्हू फौत थिया। हेल ताईं 3,03,062 मरीज़ कोरोना खे शिकस्त ॾेई सिहत। सिंधु दरिया ते सिंध बैराज अॾण लाइ वापडा शुरूआती अभ्यास वारी रिपोर्ट सिंध हुकूमत ॾांहुं माणी छॾी। रिपोर्ट जे जाइज़े लाइ चइनि सीनियर इंजीनियर्स ते ॿधल कमेटी क़ाइमु। कमेटी बैराज जे फ़ाइदनि ऐं नुक़साननि बाबति पंहिंजी रिपोर्ट 15 ॾींहंनि अंदरि सिंध हुकूमत खे पेश कंदी। कमेटी में हाजी ख़ान जमाली, ज़रीफ़ खेड़ो, जमाल मुङण ऐं प्रीतम दास शामिल। उमरकोट जी अदालत PTI MPA हलीम आदिल शेख सूदो 6 जवाबदारनि खे अगवा केस में आजो करार ॾेई छॾियो। बरी थियल जवाबदारनि में हाजी निसार, जानशेर जोड़ेजो, आमिर वठाण, अवैस अहमद ऐं मोहम्मद उमर शामिल। कुनरी थाणे ते PTI MPA हलीम आदिल शेख ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल कयो वियो हो। सिविल जज एंड जुडिशल मैजिस्ट्रेट 2 जी अदालत शाहिदियूं न मिलण जी बुनियाद ते जवाबदारनि खे बरी करे छॾियो। कोटड़ी भरिसां मालगाड़ी जूं 6 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। ट्रेन ट्रैफ़िक मुअतल। रेलवे इख़्तियारियुनि जो चवणु आहे त मालगाड़ी कराची खां लाहौर वञी रही हुई। हादसे खां पोइ पंजाब खां कराची ईंदड़ ट्रेन्स खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो। ट्रैक जी बहाली लाइ कमु जारी। लाखा रोड भरिसां ॻोठ हाजी ॾियाम चांडियो वटि सांगी शाख खे 40 फुट घारो पाणी कमंद वोण ऐं ॿियो फसल बोण बाद भरपासे जे घरनि में काहे पियो। इतला बावजूदि आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल। ॻोठाणनि जो चवणु आहे त शाख जा कपर कमज़ोर हुजण बाद दाहिण बावजूदि आपाशी अमलो हरकत में न आयो। फसल ऐं घरनि खे नुक़सान थियण जो ज़िम्मेवार आपाशी खातो आहे। वारिस ॾिनो माछी भरिसां ॻोठ कमाल ख़ान चांडियो में नौजवान अब्दुल रऊफ़ आपघात करे छॾियो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न हो, तंहिं करे हुन पाण ते बंदूक जा फायर करे छॾिया। पुलिस वाक़िए जी जांच ऐं पोस्टमार्टम कराइण बदिरां मथाछरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले करे छॾी। शिकारपुर भरिसां आर्मी में भर्ती लाइ वेंदड़ नौजवान मोटरसाइकिल स्लिप थियण जे नतीजे में फौत। नौजवान मुहर्रम अली केहर आर्मी में भर्ती थियण लाइ लाड़काणो वञी रहियो हो त हादसो पेश आयो। बाघाण भरिसां हादसे में लतीफ़ जे पारखू अदीब ऐं शाइर ज़ैनुल आबदीन कुरैशी जे फौत थियण ते सोग जी लहर। जाती शहर सोग में बंद। ऐं आज़रबाईजान ऐं अर्मेनिया अॼु खां जंग बंदी करे ॻाल्हियूं शुरू करण ते इतफ़ाक़ करे वरितो। रूस जो चवणु आहे त ॿई मुल्क मक़ामी वक़्त मूजिबि अॼु मंझंदि 12 वॻे खां जंग बंदीअ ते अमल दरामद कंदा।
अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सगत माया हमीर शेख हेडलाइंस अवां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां